अमरकोट में मुबैना कत्ल केस खिलाफ केस दाख़िल कराइण लाइ वालिद सिटी थाणे पहुची वियो। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो। अमरकोट में 2 ॾींहं अॻु गलो कपे मुबैना तौर क़त्ल कयल नौजवान मोहम्मद इस्माइल समीजो जे वालिद मोहम्मद जमाल समीजो केस दाख़िल कराइण लाइ सिटी थाणे उमरकोट पहुची वियो। मुदई मूजिब संदसि पुट जे कातिल में गिरफ़्तार जवाबदार अल्लाहदाद समेजो जेको संदसि मामे जो पुट आहे सिधी रीत मुलविस आहे, जॾहिं त वाक़े में मजमूई तौर 5 जवाबदार शामिल आहिनि। मोहम्मद जमाल समेजो पुलिस का मुतालबो कयो आहे त शफ़ाफ़ जांच करे वाक़े में मुलविस ॿियनि जवाबदारनि खे भी जल्द गिरफ़्तार कयो वञे। ओॾां पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच जारी आहे। कानूनी घुर्जूं पूरियूं करण बैदि केस दाख़िल कयो वेंदो। रिपोर्ट कर रहे आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। थाने ते हींअर आया आहियूं केस FIR कराइण। पुलिस जवाबदार हिकिड़ो खणी आई आहे, बाक़ी पुलिस लगी पई। अल्लाहदाद नाले जो जवाबदार। रिश्ते में छा थो थिए? रिश्ते में मुंहिंजे मामे जो पुट आहे। जी हाँ। इहो मुलविस लॻे थो तव्हांखे? ही मुलविस आहे। जी हाँ। इन सां गॾु पोइ तव्हांजे ॿिया बि आहिनि? हा, ॿिया आहिनि। जी हाँ। तव्हांजे अंदाज़ में केतिरा माण्हू जेको 5 ॼणा आहिनि असांजी तफ्तीश में। 5 ॼणा हुतां ई सलाह हा गॾु आहिनि। हिन में को ज़ाती दुश्मनी का का ॻाल्हि कोन्हे, का ज़ाती दुश्मनी असांजी न। कीअं आयो क़त्ल ताईं मामलो तव्हां कीअं था ॾिसो? सही ख़ुदा खे ख़बर आहे। असांजो छोकिरे में कॾहिं सदाई खिली ॻाल्हाइण वारो माण्हू कॾहिं कंहिंसां पंचायत न हुई। सदाई हू खिलंदो ई रहियो, सदाई खिली ॻाल्हाईंदो, कंहिंसां कॾहिं पंचायत मूं न आहे ॿुधी। जेसिताईं पुलिस जी कार्रवाई नहीं पुलिस की कार्रवाई मुतमिन आया तव्हां? जी हाँ, मुतमिन आहे। जी हाँ। छा मुतालबो आहे? असां सां इंसाफ़ कयो।